ठठो मां वफ़ा अकरम अब्बासी जी रिपोर्ट शामिल कंदासीं त माज़ी में इल्म और तालीम जे मैदान तोड़े यूनिवर्सिटियुनि जे शहर नंगर ठठे जे विछायल इल्मी क़दामत ऐं हैसियत खे बहाल करण लाइ गुज़िरियल 36 सालनि खां असीम उस्ताद माहिर तालीम तोड़े सिंध जे नामवर समाज सुधारक शख्सियत जनाब सर वज़ीर अहमद कुरैशी पारां ठठे में क़ाइमु कयल सर वज़ीर इंग्लिश लैंग्वेज सर वज़ीर यूथ क्लब जा सवें शागिर्द जिते पंहिंजे इल्मी क़ाबिलियत सां सॼी दुनिया में फैलिजी पंहिंजो इल्मी ख़िदमतूं सरअंजाम ॾेई मुल्क क़ौम जो नालो रोशन करे रहिया आहिनि। ताज़ो उन ई दरसगाह जे तालिब इल्म में सैयदा महानूर शाह लकियारी राइट टू प्ले जे प्लेटफॉर्म तां पंहिंजे ख़ालिस अहलियत जे बुनियाद ते फीफा वर्ल्ड कप टूर्नामेंट में सिलेक्ट थी अमेरिका पहुचण जो एज़ाज़ हासिल कयो आहे। साॻे दरसगाह जे हिक ॿिए इंतहाई ज़हीन नौजवान मिस्टर ज़हीर अहमद बिरोही पिणु पंहिंजी इल्मी क़दामत सबबि पाकिस्तान यूथ डिपार्टमेंट में सिलेक्ट थी नंगर ठठे ऐं समूरे सिंध जो नालो रोशन करे रहियो आहे।